नाज़िर सिंध हाई कोर्ट हैदराबाद के DSP साइट SHO समेत ॿियनि ख़िलाफ़ 154 वारी कार्रवाई वारो आर्डर मुअत्तल करे छॾियो आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। कुछ ॾींहं पहिरियां 5th एडिशनल सेशन जज जी अदालत तरफ़ां DSP साइड अयूब पाटिल अॻूणो SHO साइड गुलाम हैदर शाह समेत 12 अहलकारनि जा 154 तहत कार्रवाई जो हुकुम ॾिनो हुयो ऐं जॾहिं त SSP कंप्लेन खे हुकुम ॾिनो वियो त हिननि खां जा बयान जेके आहिनि उहे रिकॉर्ड करे हिननि जेके हिननि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, जंहिंखां पोइ DSP साइड अयूब पाटिल तरफ़ां सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कई वई ऐं जॾहिं त अॼु अदालत तरफ़ां जेका ॿुधणी थी आहे, इन में जेको 5th एडिशनल सेशन जज जेको 154 वारी कार्रवाई जो जेको हुकुम जाम जारी कयो उनखे अॼु कलअदम करार ॾींदे धुरियुनि खां 2 हफ़्तनि अंदरि जवाब तलब करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।